हाणे जनाब अब्दुल खालिक जूने जो चेयरमैन GSN महाज के गुजारिश है तो स्टेज ते अचे। साईं मोहतरमा प्रोफेसर देशीला जूने जो के गुजारिश है तो स्टेज ते अचे। मोहतरमा साजिदा ज़ोहरानी सिंधी औरत तहरीक गगर फाटक जी अगवान गुजारिश है तो स्टेज ते अचन। मोहतरम मोहम्मद हाशिम खोसो वाइस चेयरमैन GSN महाज साईं के गुजारिश है तो स्टेज ते अचे। प्रोग्राम की कार्रवाई अॻिते वधाइण खां अॻु में अमरता आज़ादी ऐं नौशाबा चांडियो अची सिंध जो तरानो पेश कंदियूं। नौशाबा चांडियो स्टेज ते अचे। जीअं त सिंध जो क़ौमी तरानो आहे तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त उथी भी तरानो ॿुधो। तरानो ॿुधण लाइ तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त उथी भी तरानो ॿुधो। जियो जियो जी जले जियो जियो जी जले जियो जियो जी जले जियो जियो जी जले तो खाकियां लवाया अल्लाह तो खाकियां लवाया मिट्टी माथे लाया मिट्टी माथे लाया सिंधु मिट्टी माथे लाया।
सिंध जे क़ौमी तराने जा तव्हां ॿोल ॿुधा। तुंहिंजी मिट्टी में मिलां जे मां अमरता पायां। सिंध जी मिट्टी में मिली अमरता पाए वियल अज़ीम किरदार बख़्तावर शहीद जी यादि में हीअ अॼोको प्रोग्राम थी रहियो आहे। हाणे इन खां पोइ माइक हवाले आहे अमरता आज़ादी जे, त अचे अॻिते कार्रवाई जो आगाज़ करे। मां हिन शेर सां अॻिते प्रोग्राम खे हलाईंदसि। सिंध सां हर वाइदो रहंदो सचो, सिंध सां हर वाइदो रहंदो सचो, मूं मञो आहे जवानो जान सार, पर सॼण जेकी करियो जल्दी करियो, ज़िंदगीअ ते न आहे कोई एतबार। मां ज़हूर लिगारी खे आजियां तकरीर लाइ दावत ॾींदसि त अची आजियां जी तकरीर कनि। ज़हूर लिगारी। सब खां पहिरीं मुंहिंजे इहे आयनि भेनरुनि खे सभिनी खे जीअं सिंध ऐं असांजे टाइम काफ़ी थी वियो आहे। तव्हां हिते आया आहियो, हिते गर्मी आहे, थोरो पखनि जो मसइलो थी वियो आहे, हीअ अचनि था ऐं तव्हांखे उहो बि लाइट जो मसइलो बि हल थिए थो ऐं ज़ाहिर आहे थोरी गर्मी ऐं थोरी शयूं बर्दाश्त करणियूं थियूं पवनि। उन लाइ तव्हां सभिनी खां हिकु दफ़ो माफ़ी थो वठां। असांजी भेनरुनि खे जेका तकलीफ़ पहुती आहे, जेका गर्मी जे करे ऐं थोरी लेट जे करे जेको थियो आहे, उनजी आउं तव्हां सभिनी खां माज़रत थो कयां। उन सां गॾु असांजा महिमान साईं अब्दुल ख़ालिक जुनेजो साहिबु जी सिंध माल जा चेयरमैन आयल आहिनि, उन्हनि जी महिरबानी आहे। उहे कराची खां असांजे लाइ हिन प्रोग्राम में आया आहिनि। ही उतां खां हिते महिनत कनि था, हिते अची तव्हांजे ॻाल्हाइनि कनि था, उनजी महिरबानी आहे। अदी सलमा जुनेजो जेका सिंध औरत तहरीक जी कन्वेनर आहे, उहा बि कराची खां हिते आई आहे। तव्हां हिते ॻोठनि ॻोठनि में वई आहे, हिते असांजे अजनि सां जाम सां मिली आहे, उन्हनि खे बि ख़बर आहे त उहा हुते उन्हनि वटि आई आहे ऐं उन्हनि बि हिते जाम महिनत कई आहे। उन्हनि जी महिरबानी आहे, उहे हिते आया आहिनि असांजे प्रोग्राम में। अदी देशियाला प्रोफेसर आहे, उनजी महिरबानी आहे। उन्हनि खे असां चयो, उहे असांजे प्रोग्राम में आया, हिन में शरीक थिया, उनजी बि वॾी महिरबानी आहे जो उहे आया। असांजो वाइस चेयरमैन हाशिम खोसो साहिबु आहे, उहो बि असांजो स्टेज ते वेठल आहे, उनजी वॾी महिरबानी। उहा असांजे प्रोग्राम में पंहिंजे ॻोठां मोरे खां हिते पहुता आहिनि, उन्हनि जी तमामु वॾी महिरबानी आहे। इहे असांजे जेके ॿाहिरां महिमान ॿिया आया आहिनि, जेके बि महिमान जितां बि आया आहिनि, उन्हनि सभिनी जी महिरबानी आहे जो हिते असांजे प्रोग्राम में हिन असांजे पिंडाल में पहुता आहिनि। असीं कोशिशि कयूं, हा असां कोशिशि कयूं था त असांजो प्रोग्राम कुझु वॾो हो, उनखे कुझु शार्ट कंदासीं जीअं जल्दी जल्दी ख़तमु थिए। असां उनखे वॾो ऐं एतिरो जेके ॿिया खाका वग़ैरह हुआ उहे घटि पेश कंदासीं। उन्हनि खे कोशिशि कंदासीं त शयूं घटि कराए, ॻाल्हियूं जेके आहिनि उहे सुठियूं ऐं बहितरीनु जेके अॻिते तव्हां ते पहुचनि उहे कयूं, उनखे नंढो कंदासीं। सभ खां आख़िर में, पर उहो आख़िर न आहे, पर उन में हिन जी साईं मीर सफ़दर टालपुर साहिब जी तमामु घणी महिरबानी आहे, जंहिं हीअ असांखे हाल ॾिनो, हीअ असांखे सॼो फैसिलेटेड कयो। हीअ असांजा जेको पाण हिते वेठा आहियूं उनजो हुन कयो, हुन मीर सफ़दर साहिब जी तमामु घणी महिरबानी आहे, जंहिं असांखे हिते तमामु घणो कयो। इन सां गॾु इहो बि आहे त असां माई शहीद माई बख़्तावर जी वरसीदा कयूं। कल्ह असां उनजी तख़्ती हुते सामारे में क़ब्रिस्तान आहे बाग़बान जो, उते असीं उनजी तख़्ती लॻाए आया आहियूं। घणनि माण्हुनि खे, बल्कि अॼु ॾींहं ताईं कंहिं माण्हू खे शायदि ख़बर कोन हुई, क़ब्रिस्तान जे कंहिं माण्हू खे शायदि जेको मुजावर आहिनि उन्हनि खे का ख़बर हुई त हीअ शायदि माई बख़्तावर जी क़बर आहे, ऐं कंहिं माण्हू खे ख़बर कोन हुई। असां माण्हुनि खां पुछा कयो, अदीब चवनि था जो उन्हनि खां पुछा कयो, सियासी माण्हुनि खां पुछा कयो, पर उहा कंहिंखे ख़बर कोन हुई। असां उहा ॻोल्हे उहा उते कई, उते तख़्ती लॻाई आहे। हाणे माण्हुनि ते उहा ॻाल्हि पहुचंदी त उहा क़बर उते सामारे जे भर में हसन शाह बाग़बान जो क़ब्रिस्तान आहे, उन में उनजी क़बर आहे। उहो असां कल्ह करे आया आहियूं। अॼु असीं तव्हां सां उन ई हवाले सां गॾु आहियूं। ऐं माई बख़्तावर जी जेकर असीं वरसीदा कयूं, उनजो इहो बि न आहे, असीं मुख़्तलिफ़ असीं 2003 खां जेके बि सिंध जा शहीद, सिंध जा हीरो आहिनि, उन हवाले सां असीं प्रोग्राम उन्हनि जा ॾींहं मल्हाईंदा रहंदा आहियूं। जीअं असांजे पोएं नसुल खे, असांजे आम नसुल खे जेको आहे, जंहिंखे ख़बर न आहे, उन्हनि खे उन्हनि शहीदनि जे बारे में ख़बर पए त इहे असांजा शहीद आहिनि, इहे असांजा हीरो आहिनि, उन जी ख़बर पए।
उन ई लाइ असां मुख़्तलिफ़ शहरनि में पहिरीं असां उहे शुरू कया, जंहिं माण्हू जो जंहिं शहर सां लाॻापो उते कया। पोइ वरी उहे ॾींहं असां ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि में कया त जंहिं शहर जो आहे उते कुझु माण्हुनि खे ख़बर पए, ॿियनि शहरनि में माण्हुनि खे ख़बर पए त हीउ शहीद मीरपुर ख़ास जो आहे, हीउ जेको आहे सांगड़ जो आहे, हीउ सखर जो आहे। उन ई शहीदनि जा असां उते ॾींहं मल्हाईंदा रहियासीं। वरी मुख़्तलिफ़ शहरनि में जीअं हैदराबाद जतोई आहे उनजो ॾींहुं आहे, राजा ॾाहिर जो ॾींहुं असां 20 तारीख़ ते टंडे अलियार में मल्हाया हुआसीं। ईअं रुपले कोली जो ॾींहुं असां हिते मल्हाईंदा रहिया आहियूं। हीअ सभु दोस्त वेठा आहिनि जेके उन्हनि खे ख़बर आहे उहे शरीक थींदा रहिया आहिनि। त ईअं असीं मुख़्तलिफ़ जेके बि असांजा शहीद आहिनि, जेके असांजा हीरो आहिनि, जेके सिंध जे लाइ विढ़िया आहिनि, सिंध जे लाइ जदोजहद कई आहे, उन्हनि जा ॾींहं असीं मल्हाईंदा रहिया आहियूं ऐं कंदा कया आहियूं। उन ई मल्हाइण जो हिकिड़ो मक़सदु इहो बि हूंदो आहे त असांजे नौजवान नसुल खे, असांजे ईंदड़ नसुल खे उन्हनि जी ॼाण मिले। इहो बि उनजो मक़सदु हूंदो आहे त उन ई खे अॼु जे दौर सां भेट कजे ऐं पोइ असांजी जेका जदोजहद आहे, अॼु जे जेका साम्राज्य आहे, अॼु जो जेको असांजो दुश्मन आहे, उन सां जंग कजे, कीअं कजे, हुननि कीअं कई ऐं असांखे उन ई तरीक़े सां, उन खे मॉडर्न तरीक़े सां उहा जदोजहद कजे, उन ई सचाई सां, उन ई ॾाढ सां, उन ई हिमत सां बीजे त उहा असीं करे। वरी हिकु दफ़ो ऐं तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। थोरी गर्मी आहे ऐं एक्सटेंशन ऐं पखा घुराया आहिनि, इनशाला अची वेंदा, थोरो हिन पासे बि लॻाए वठंदासूं ऐं तव्हां थोरी बर्दाश्त कयो था। इहा असां त तमामु वॾी महिरबानी था कयो, तव्हां सभिनी जी महिरबानी ऐं वरी हिकु दफ़ो मीर सफ़दर साहिब जी बि महिरबानी सभिनी जी। थैंक यू। ज़रूरु लिखारे अचबो त जिगर शेर जो धारे अचबो, अचबो त जिगर शेर जो धारे अचबो, हर देव ऐं राकास खे मारे अचबो। ओ मंज़िले मक़सूद ही वाइदो आहे, हर हाल में अंजाम खे पाड़े अचबो। सो मां शहीद माई बख्तावर जी कहाणी ॿुधाइण लाइ दावत ॾींदसि साजिदा ज़ोराणी खे त अची शहीद माई बख्तावर जी कहाणी ॿुधाइनि। दोस्तों, साथियों, भेनरो, भाइरो ऐं मुंहिंजा मोजिज़ महिमानो, जी सिंध। अॼु असां हिते माई बख्तावर जी 72 वर्सी मल्हाइण गॾु थिया आया आहियूं। हिते तव्हां माई बख्तावर जी ज़िंदगी बाबति चङी तरह ॼाणींदा हूंदा, पर शायदि असां मां केतिरा पूरी तरह वाक़िफ़ न हूंदा त हू केरु हुई ऐं सिंध धरतीअ जी हिकु अमर औरत किरदारु कीअं बणी। अचो त माई बख्तावर जी ज़िंदगीअ जी कमाईअ खे पंहिंजे ज़हननि में ताज़ो कयूं। माई बख्तावर सिंध जी हिकु पौरन ऐं बहादुर हारनि मां हिकु हुई। हू ज़िले मीरपुर ख़ास में झंडी लग ॻोठ लाल बख्श लाशारी साण हुई। माई बख्तावर तारीख़ 22 जून 1947 ते सूमर जे ॾींहुं राति जो अटकल 8 वॻे अन्न जी कुर्मियत अधो अधु पटी जे मामले में चौधरी सैदुल्ला जे हथां शहीद थी वई। थियो ईअं त इन ज़माने में ज़मींदार सभु अन्न खणंदा हुआ, पर हारी वटि कुझु बि न बचंदो हो। इन वक़्तु कामरेड हैदर बख्श जतोई अन्न जी अधो अधु पटी जी तहरीक हलाई ऐं इन सिलसिले में जोल शहर में हारी कॉन्फ्रेंस सॾाई। माई बख्तावर जे ॻोठ जा सभु मर्द इन हारी कॉन्फ्रेंस में शिरकत जे लाइ पंहिंजे ॻोठ खां ॿाहिरि झोल शहर विया त ॻोठ जे मर्दनि जी गैर मौजूदगीअ जो फ़ाइदो वठंदे पंजाबी आबादकार चौधरी सैदुल्ला फैज़ल जा पटी मथां कटण लाइ पंहिंजे हथियार बंदूकुनि माण्हुनि सां गॾु आयो। इन मौक़े ते माई बख्तावर बहादुरीअ जो मुज़ाहिरो कयो ऐं पंहिंजे कोल खे वठी पंहिंजे कुटुब ऐं पाड़े जी औरतुनि खे गॾु कयो ऐं चौधरी सैदुल्ला खे चयाईं त जेसीं ताईं असांजे ॻोठ जा मर्द न ईंदा त मां तव्हांखे अन्न खे हथ बि न लाइण ॾींदसि। सॼे ॻोठ जी मौजूदगीअ में अधो अधु पटी थींदी, जिन ते चौधरी कावड़िजी वियो। माई बख्तावर वारनि ते हमिलो कयाईं। हिकु पासे चौधरी सैदुल्ला जा हथियार ऐं बंदूकनि सां लैस माण्हू हुआ, ॿिए पासे माई बख्तावर ऐं उन जे कोल जा माण्हू
जिन मां कुछ लठूं ऐं कुछ त खाली हथ हुआ। पोइ ब चौधरी जे माण्हुनि सां वॾे दिलेरीअ सां मुक़ाबिलो कयाई ऐं चौधरीअ वारनि खे पंहिंजी धरतीअ तां अन्न जो दाणो बि न ॾिनाई। इन वेड़े में माई बख्तावर शहीद थी वई। शहादत माल माई बख्तावर जी ज़बान ते ही लफ़्ज़ हुआ, ॾिसजो किथे मारिया धारिया अन्न न खणी वञनि। माई बख्तावर पंहिंजी धरतीअ ऐं अन्न जी हिफ़ाज़त कंदे कंदे शहीद थी वई ऐं हमेशह लाइ अमर थी वई। माई बख्तावर शहादत माई असां सभिनि भेनरनि ऐं भाउरनि जे लाइ हिकु लाजवाब सबक़ छॾे वई। साथियो, आख़िर में मां इन निज़म सां गॾु तव्हां खां इजाज़त वठंदसि। बेमौत मुआ तो लई कुठा, बेमौत मुआ तो लई कुठा, इंसान हजार मां न रुगो। इन दुनिया में ए देश हुआ नादान हजारे मां न रुगो। ही धरती पड़ती या मेहमान हजारे मां न रुगो। जी बाख घुरे थी बुख, जी बाख घुरे थी बुख त ए जिंदान हजारे मान रुगो। तो सारी को बनस जुमुआ, तो सारी को बनस जुमुआ, अरमान हजारे मान रुगो। जी